अस्सलाम वालेकुम दोस्तों, इनकानात यूट्यूब चैनल तान करे हाज़िर यहाँ आऊँ हंज मेज़बान ज़ेगम खुसो। दोस्तों, बरे सगीर जी हीअ सरज़मीन हर हवाले सां माला माल रही आहे। उहा चाहे फ़नी हवाले सां हुजे, फ़िक्री हवाले सां हुजे या वरी मुआशी हवाले सां। फ़नी हवाले सां त हिन धरतीअ जो को मटी नाहे। हिन धरतीअ अहिड़ा अमुल इंसान पैदा कया जिन जो दुनिया में को मटी नाहे। बरे सगीर जी हिन धरतीअ ते केतिरनि ई फ़नकारनि जनम वरितो जिन पंहिंजे फ़न सां पूरी दुनिया में भरपूर नालो कमायो। पंकज उदास पिणु उन्हनि मिड़नी नालनि मां हिकु हुयो। पंकज उदास जो जनम 17 मई सन 1951 ईस्वीअ ते गुजरात जे इलाइक़े राजकोट जे वेझो हिकु इलाइक़े जयपुर में थियो। पंकज उदास जे वालिद जो नालो केशू भाई उदास ऐं संदसि अमर जो नालो जीतू बहन उदास हुयो। खेसि 2 भाउ पिणु हुया जेके खांसि वॾा हुया। संदसि हिकु वॾो भाउ नाले मनहर उदास फिल्मनि जो मशहूरु ॻाइणो थियो ऐं गॾोगॾु संदसि हिकु भाउ ग़ज़ल जो पिणु आला ॻाइणो हुयो। पंकज उदास नंढे हूंदे खां ई बहितरीन ऐं आला क़िस्म जी आवाज़ जो मालिक हुयो। छाकाणि त संदसि घर में ॻाइण जो चर्चो अॻी हुयो, तंहिं करे खेसि बि ॻाइण जो भरपूर शौक़ु जागी पियो ऐं पोइ हुन बि भरपूर तौर ते ॻाइणु शुरू कयो। हुन ॻाइण जी सिख्या उस्ताद मास्तर नबरंग नाले शख़्स खां वरिती। पंकज हाणे बाक़ाइदे फ़नकार बणिजी पियो हुयो ऐं वॾियुनि वॾियुनि महफ़िलनि में ॻाइणु लॻो हुयो। पोइ खेसि संदसि भाइरनि जियां फिल्म में ॻाइण जो शौक़ु जाॻियो। हा, कामना उहा पहिरीं फिल्म हुई जंहिंमें खेसि ओशा खन्ना ॻाइण जो मौक़ो ॾिनो। जेतोणीकि हिन फिल्म खे ख़ासि पज़ीराई त न मिली, पर हा, पंकज उदास जे कैरियर जी शुरूआति ज़रूरु हुई। संदसि चवण मूजिबि मतस जिन ॻाइणनि ग़ज़ल गो ॻाइणनि जो असरु वेठल हुयो उहे हुया महदी हसन ऐं बेगम अख्तर। पंकज उदास हिंदुस्तान में परफॉर्म कंदो रहियो, पर जॾहिं खेसि हिंदुस्तान में का ख़ासि पज़ीराई न मिली त हिन परदेस वञण जो सोचियो ऐं पोइ हूअ परदेस में जंहिं मुल्क में वियो उहो मुल्क हुयो कैनेडा, जिथे उन वक़्तु हिंदुस्तानी गुलकारनि जी तमामु घणी पज़ीराई हुई ऐं हिंदुस्तानी राग जी मञता पिणु। पंकज साहब कैनेडा में ॻाए ख़ूब दाद वसूल कयो। पंकज उदास जो पहिरियों ग़ज़ल एल्बम सन 1982 में आयो जंहिंजो नालो हुयो आहत। पर हा, हिन खे जंहिं कलाम जे करे तमामु घणी पज़ीराई ऐं मशहूरी मिली हुई सो कलाम हुयो चिट्ठी आई है। हिन कलाम खां पोइ उहो शोहरत जी बुलंदियुनि खे छुहणु लॻो ऐं माण्हुनि जे नज़र में तमामु वॾो ॻाइणो बणिजी चुको हो। उन खां अलावा फिल्म मोहरा में संदसि ॻायल नगमो ना कजरे की धार बि ॾाढो मशहूरु थियो। साजन फिर तेरी याद आई ये दिल लगी ऐं नाम जहिड़नि घणनि ई फिल्मनि में संदसि ॻायल नगमनि माण्हुनि खे त असुलु मोहत करे विधो। जंहिं दौर में पंकज उदास पंहिंजे फ़नी कैरियर जी शुरूआति कई हुई सो दौर हिंदुस्तान जे सरज़मीन ते ग़ज़ल जी दुनिया में अज़ीम हैसियत रखंदड़नि मोहम्मद रफ़ी, ईश्वर कुमार, मुकेश जी ऐं ॿियनि जी कमालियत जो दौरु हो। पर उन्हनि सभिनी जे हुजण जे बावजूदि पंकज उदास पंहिंजो अलॻि मक़ाम ठाहियो ऐं तमामु घणी पज़ीराई हासिलु कई। ऐं हाणे संदसि निजी ज़िंदगीअ मुतलिक़ ॿुधाईंदुसि त संदसि निकाह फरीदा जीअ सां साल 1982 में थियो। हा, खेसि 2 धीअरूं पैदा थियूं जिन जा नाला नायाब ऐं रेवा रखिया विया। ग़ज़ल जी दुनिया जो हीअ मशहूरु गुलकार 72 सालनि जी उमिरि में सन 26 फरवरी सन 2024 ईस्वीअ ते दिलि जे दौरे सबबु परलोक पधारे वियो। बरे सगीर जे हिन अज़ीम राॻीअ जी वफ़ात ते अॼु किरोड़े दिलियूं सोगवार आहिनि ऐं हज़ारे तोड़े लखे अखियूं आलियूं आहिनि। ऐं आख़िर में आउं सभिनी दोस्तनि खे निमाणो अर्ज़ु कंदुसि त तव्हां मुंहिंजे यूट्यूब चैनल सिंध काइनात खे सब्सक्राइब कयो, छाकाणि त जेके बि वीडियो अपलोड कंदुसि उहे दोस्तनि ताईं पहुचंदियूं।